जी घोटकी में जो गरीब मानू आहिनि मिसकिन उन्हनि जे घरनि खे रेलवे अथॉरिटीज़ तरफ़ां इहो चई करे त ही रेलवे अख़्तियारनि जी ज़मीन आहे उहो जायूं ख़ाली करायूं पयूं असांखे मोहलत ॾियनि त जीअं असां पंहिंजा ॿार बच्चा काथे पासे करे काथे जॻह वठूं काथे का मसवाड़ ते ॾिसूं हाणे त इहो डायरेक्ट अचानक जे कोई ऑपरेशन करनि था इहो त असां ग़रीबनि जे लाइ वॾो ॾुखियो आहे। अब असां गरीब मिसकिन आहियूं पोइ काथे वियो पोइ सरकार ॾिए असांखे का जॻह ते जाइ ठाहे वियो असांखे मुआवज़ो ॾिए पोइ असां ईअं ई कयूं था ॿियो हाणे कुझु नथो वसाले त ईअं कंदासीं न आवाम उठाईंदा एतिरी आवाम उठाईंदा गरीब मिसकिन माण्हू ज़ुल्म असां सां ॿियो छा आहे सरकार खे वोट ॾियूं हर ॻाल्हि सरकार खाए पीए गरीबनि जो इहो ज़ुल्म आहे त पोइ छा थींदो 20 साल थिया आहिनि हिते असांखे गरीब मिसकिन 200 कमाए 200 खाऊं सरकार हेॾो ज़ुल्म करे थी हेॾो नुक़सान कयो था न पोइ असां काथे वियो वञी हाणे 300 कमायो था 300 खाऊं था गरीब माण्हू जायूं कोन वठंदासीं हाणे मुल्क में जायूं बीठियूं थियूं असां ग़रीबनि भॻा भॻा किलोमीटर बिल्डिंग खां बीठियूं थियूं उनखे अचूं था उते वञनि न उते शुगर थी अॻे फोन कनि था साईं हलो फलाणे जी जाइ न ठाहींदा आहिनि असां ग़रीबनि जे मथां भॻा बीठा आहिनि पिया हाणे बीठियूं इहे नथा भञनि हाणे असां चवंदा रद करा करे मोहलत ॾियो था कुरान करो जायूं बच्चा ॿार करो हाणे सॼा ऑफिस वठी हिते बीठा आहिनि साईं कंदो त तव्हां केस रखंदा ढालियो ॾोहारियूं जो न ॾोहारियूं ढालियो बच्चा पाण मज़ूरी कयूं था ॾींहुं राति गरीब मिसकिन न ई न पई हे बि असांजे मतिलबु सीधा सीधा असां गरीब काॾे वेंदासीं भाउ गवर्नमेंट छा कयो आहे अॼु ताईं मां ॿुधाए सॼी उमिरि वोट ॾिना आहिनि छा कयो आहे मां ॿुधायो गवर्नमेंट कुझु न कयो आहे कयो अथई असां ग़रीबनि जो कुझु छा कयो बाबा घर रहनि था कुझु ॾियनि न असांखे असां न आहियूं कंहिं बि इंटरव्यू जो माण्हुनि जो तासुरात वठो छा आहे कीअं वेठा आहिनि को प्लाट आहिनि को प्रॉपर्टी है इन्हनि जी वगैरह दिए हुए हैं मुतअद्दिद बार दिए हैं और ये भी प्रोग्राम जो है ना कम से कम 1 महीने से जो ना हम पहले सर्कुलर करते हैं डिस्ट्रिक्ट इंतजामिया को बताते हैं और उसके बाद ये प्रोग्राम इनको पता है सारा पता है। हाँ जी अब रेलवे की ज़मीन है और वो खाली करवाना इसमें जो है ना सुप्रीम कोर्ट का जो है ना एक ऑर्डर भी है कि जितनी भी है रेलवे की ज़मीन उसको वागुजार कराओ वैसे भी इनक्रोचर हैं माण्हू सिर्फ़ु एहतजाज आहिनि उहे चवंदा असांखे मोहलत ॾिनी वई त असां पंहिंजे घरनि मां सामान कढूं ऐं इहो बि चवणो आहे त असां काॾे बि न वेंदासीं जेकॾहिं असांजे घर रहता विया त असां रेलवे पटड़ी ते ई वेही रहंदासीं। कैमरामैन सदाम अलग सां गॾु अलावर बोज़ार।